ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़िन नवासा शेयर कर सखर में सख्त गर्मी की लहर सबब 22 खां 27 मई ताईं हीट वेव एमरजेंसी लागू कई वई आहे। इंतजामिया पारां शागिर्दनि खे सख्त गर्मी की लहर खां बचाइण लाइ स्कूलनि जो वक़्तु तब्दील करण लाइ लेटर जारी कयो वियो आहे। स्कूलनि जो वक़्तु सुबुह जो 7:30 वॻे खां मंझंदि जो 12 वॻे ताईं करण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। जुमे जे ॾींहुं स्कूलनि जो वक़्तु सुबुह जो 7:30 वॻे खां 11:30 वॻे ताईं कयो वञे। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। DC सखर 11 ऐं 12 दर्जे जे इम्तिहाननि जो वक़्तु बि तब्दील करण लाइ तालीमी बोर्ड खे ख़त लिखी छॾियो आहे। शागिर्दनि खां इम्तिहान सुबुह जो 8 वॻे खां 11 वॻे ताईं वरिता वञनि। DC सखर तालीमी बोर्ड के ख़त लिखियो आहे। अहम ख़बर आहे, सखर में सख्त गर्मी की लहर सबब 22 खां 27 मई ताईं हीट वेव एमरजेंसी लागू कई वई आहे। इंतजामिया पारां शागिर्दनि खे सख्त गर्मी की लहर खां बचाइण लाइ स्कूलनि जो वक़्तु तब्दील करण लाइ लेटर जारी कयो वियो आहे। स्कूलनि जो वक़्तु सुबुह जो 7:30 वॻे खां मंझंदि जो 12 वॻे ताईं करण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। जुमे जे ॾींहुं स्कूलनि जो वक़्तु सुबुह जो 7:30 वॻे खां 11:30 वॻे ताईं कयो वञे, जॾहिं त DC सखर 11 ऐं 12 दर्जे जे इम्तिहाननि जो वक़्तु बि तब्दील करण लाइ तालीमी बोर्ड खे ख़त लिखियो आहे।